नाज़रीन, क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे चयो आहे त मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत नाहे। मैनेज करे आंदल हुक्मराननि सिंध खे करप्शन जे कॉलोनी बणाए छॾी आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत 15 सालनि खां सिंध में मंशियात फ़रोशन, लैंड माफ़िया ऐं ॾोहारियुनि जी सरपरस्ती कई आहे। सिंध में हिन वक़्तु तबाही, बदहाली, बेरोज़गारी जे करे गुरबत आहे। ग़रीब माण्हू बेवस ऐं लाचार बणिजी विया आहिनि। सिंध में पीपी हुकूमत करप्ट माफ़िया जी शिकल बणिजी वई आहे। सिंध जे सियासी सूरतहाल ते जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ अली जे चयो त मुल्क में अवामी क़ुवतनि खे दॿाइण जे करे सदाईं बुरानी हालतूं रहियूं आहिनि। जमहूरियत जो मतिलबु बराबरी आहे। नाइंसाफ़ी ऐं अणबराबरी वारी रोश महरूमियूं पैदा कयूं आहिनि। सिंध में करप्शन खे हक़ सम्झो थो वञे। कल्ह जा कंगाल अॼु अवामी दौलत लुटे अरबपती थी विया आहिनि। सिंध में समूरनि इदारनि खे करप्शन जी कैंसर खोखलो करे छॾियो आहे। सिंध बैग करप्शन जो वॾो ज़रियो आहे, जंहिं ज़रिए लोकल गवर्नमेंट खां वठी सूबाई खातनि जा अरब रुपया हड़प थी वञनि था।